मदनी क़ाइदो सबक नंबर 13 तशदीद। तुन ॾंदन वारी शिकिल खे तशदीद चइबो आहे। जीअं हरफ ते तशदीद हुजे उनखे मुशद्दद चइबो आहे। मुशद्दद हरफ खे 2 दफ़ा पढ़ियो वेंदो आहे। हिकु दफ़ो पाण खां पहिरियां मुतहरिक हरफ सां मिलाए, ॿियो दफ़ो पंहिंजी हरकत मुताबिक़ थोरो बीही करे। नून मुशद्दद ऐं मीम मुशद्दद हमेशह गुनाह थींदा आहिनि। नून जे मथां तशदीद हुजे या मीम जे मथां तशदीद हुजे, हमेशह नून मुशद्दद ऐं मीम मुशद्दद गुनाह थींदा। पहिरियों हरफ मुतहरिक आहे, ॿियो हरफ साकिन आहे ऐं टियों हरफ मुशद्दद हुजे त घणो करे, हमेशह न, घणो करे साकिन हरफ खे छॾे मुतहरिक हरफ खे मुशद्दद सां मिलाए पढ़ियो वेंदो आहे। मिसाल आहे, जीअं बा मुतहरिक हरफ आहे, दाल साकिन हरफ आहे ऐं ता मुशद्दद हरफ आहे, त बा खे असां ता सां मिलाईंदासीं। हिजे में दाल जो नालो वठिबो, मगर रवा में दाल खे न पढ़ियो वेंदो। जीअं हिते आबदतुम लिखियल आहे। अचो हिनखे बि, हिन जी बि थोरी दोहराए करे छॾियूं त जीअं सम्झ में अचे। ऐन ज़बर अ, बा दाल ता ज़बर बद, अबद ता मीम पेश तुम, अबद तुम। हिते दाल न लिखियो वियो आहे, जी आबद तुम आहे, असां रवा में हीअं ई पढ़ंदासीं आबद तुम। अचो सॼे सबक जी दोहराई कयूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त असां पोयां पढ़ी चुका आहियूं, अलिफ जे मथां का बि हरकत हूंदी त असां उनखे हमज़ह पढ़ंदासीं। हमज़ह ता ज़बर अत, ता ज़बर त, अत, हमज़ह ता ज़ेर इत, ता ज़बर त, इत, हमज़ह ता पेश उत, ता ज़बर त, उत, अत, इत, उत। तो जेको आहे हुरूफ़े मुस्तालिया जो बि हरफ आहे ऐं उन सां गॾोगॾु हुरूफ़े कलकला जो बि आहे। कलकला जे बारे में असां ॿुधी चुका आहियूं। जॾहिं हुरूफ़े कलकला मुशद्दद हूंदा त उनखे ॼमाए अदा कंदासीं। हमज़ह तो ज़बर अत, तो ज़बर त, अत, हमज़ह तो ज़ेर इत, तो ज़बर त, इत, हमज़ह तो पेश उत, तो ज़बर त, उत, अत, इत, उत। तशदीद सां गॾोगॾु जेके हुरूफ़ जिन जा आवाज़ मिलंदड़ जुलंदड़ आहिनि उन्हनि में वाज़े फ़र्क़ु कबो। अत, इत, उत, अत, इत, उत। हमज़ह काफ ज़बर अक, काफ ज़बर क, अक, हमज़ह काफ ज़ेर इक, काफ ज़बर क,
इक्क हमजा काफ पेश उक काफ जबर का उक्क अक्क इक्क उक्क। अच्छा ही क़ाफ़ जेको आहे हुरूफ़ मुस्तालिया जो भी आहे ऐं उन सां गॾोगॾु हुरूफ़ कलकला जो भी आहे। हिते कलकलो भी कंदासीं ऐं इनखे मोटो करे पढ़ंदासीं। हमज़ा क़ाफ़ ज़बर अक़ क़ाफ़ ज़बर क़ अक़ हमज़ा क़ाफ़ ज़ेर इक़ क़ाफ़ ज़बर क़ इक़ हमज़ा क़ाफ़ पेश उक़ क़ाफ़ ज़बर क़ उक़ अक़ इक़ उक़ हमज़ा बा ज़बर अब बा ज़बर ब अब। असां पोइ छा पढ़ी आया आहियूं त हुरूफ़ कलकला उन्हनि खे जमाए करे अदा कयो वेंदो। बा हुरूफ़ कलकला जी आहे, इन करे हिनखे हिते जमाए करे अदा कंदासीं। हमज़ा बा ज़ेर इब बा ज़बर ब इब हमज़ा बा पेश उब बा ज़बर ब उब अब इब उब। मीम मुशद्दद हमेशह गुनो थींदो त हिते असां इहो ख़्याल कंदासीं। हमज़ा मीम ज़बर अम मीम ज़बर म अम। असां हिते गुनो कयोसीं ऐं गुने जी मिक़दार जीअं असां ॿुधी आया आहियूं हिकु अलिफ जे बराबरि आहे। ऐं गुनो छा खे चइबो आहे? नक में आवाज़ खणी वञण खे गुनो चइबो आहे। हमज़ा मीम ज़ेर इम मीम ज़बर म इम हमज़ा मीम पेश मीम ज़बर म सम्झ में अचे पियो न? पहिरियां असां जेको बि मुशद्दद हरफ आहे उनखे पोइ मुतहरिक हरफ सां मिलाए पढ़ी रहिया आहियूं ऐं ॿियो दफ़ो ख़ुदि पंहिंजी हरकत मुताबिक़ हुरूफ़ मुशद्दद खे पढ़ी रहिया आहियूं। उम अम इम उम सा जीम ज़बर सज जीम अलिफ ज़बर जा सज्जा जीम दो ज़बर जन सज्जाजन नून जा पेश नुज नुज मखारिज जो भी ख्याल रखणो आहे। नून जा पेश नुज जा ज़ेर ज़ी नुज़ी लाम ज़बर ल नुज़िल दाल हुरूफ़ कलकला जो आहे। दाल खे असां हिते जमाए करे अदा कंदासीं। मीम दाल पेश मुद
दाल सा जबरदस्त मुद्दस सा जेर सी मुद्दस्सी रा पेश रू मुद्दस्सिरु हिते रा खे पुर पढ़ण जो क़ाइदो आहे रा जे मथां ज़बर या पेश हूंदो त रा खे पुर पढ़ियो वेंदो मुद्दस्सिरु बकाया तख़्तीब इन अंदाज़ सां पढ़ी वेंदी सल्लू अलल हबीब